नौशरो फिरोज खान ख़बर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ विरिया सिटीअ में बलदियाती सरगर्मियूं तेज़ थी वयूं। उन सिलसिले में यूसी खाही कासिम ते आज़ाद हैसियत में बीठल ज़िला काउंसलर मौलाना इमरान अली जलबानी, शकील खान जलबानी, निसार विस्तड़ो, सज्जाद, इमदाद मेमन ऐं ॿिया देह खाई कासिम जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुता, जिते विख विख ते संदसि आदरभाउ कयो वियो। उन मौक़े ते ज़िला काउंसलर ते आज़ाद उम्मीदवार मौलाना इमरान जलबानी जलसन खे ख़िताब कंदे चयो त आउं हाजी नज़र मोहम्मद जलबानी जो फर्ज़ंद आहियां। असां पंहिंजे राज जे माण्हुनि जी बिना कंहिं फ़र्क़ जी ख़िदमत कई आहे ऐं असां यूसी खाई कासिम ते पंहिंजो आज़ाद पैनल बीहारियो आहे। उन चयो त पीपल्स पार्टी हितां जे अवाम सां वेसा घाती कयूं आहिनि। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां असांजे इलाइक़े में तरक़ियाती कम न आहिनि थिया। अवाम बुख ऐं बदहालीअ जो शिकार आहे। असां इक़्तिदार में अची ग़रीब ऐं बेपहुच मिसकिननि जी ख़िदमत कंदासीं। असांजो इलेक्शन में बीहणो हितां जे अवाम जा मसाला हल करणो आहे। जलसे खे वॾे तादाद में इलाइक़े वासियुनि शिरकत कई ऐं मौलाना इमरान जलबानी जी हिमायत जो ऐलान कयो।